बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम भेरो टाइम खड़ी अवां जो मेज़बान अज़हर गुलसरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, सेहत इंसान जी बुनियादी सेहत जी सहूलियत बुनियादी ज़रूरत हूंदी आहे। जेकॾहिं सेहत जी सहूलियत मैसर नथी अचे त पोइ इंसान तमामु घणी भोगनाउनि खे भोगे थो। जेको ग़रीब माण्हू आहे उन्हनि जो ख़ासि तौर ते सरकारी अस्पतालुनि में इलाज मुआलजे जी सहूलियत उन जी सभ खां वधीक ज़रूरत आहे। जेकॾहिं सरकारी सिहत मर्कज़ उहे ग़रीब माण्हू खे इलाज जी सहूलियत न ॾेई सघनि त पोइ उन्हनि मर्कज़नि ते किरोड़े रुपया ख़र्च ॼण त अजाया कया वञनि था। समूरी सूरत हाल सिंध अंदरि त सरकारी सिहत मर्कज़नि जी ॻणती जहिड़ी आहे, पर असां हिन वक़्तु ॾिसंदासीं तालके जैकबाबाद ज़िले जे तालके ठुल अंदरि जेके सिहत मर्कज़ आहिनि सरकारी, उते कहिड़ी सूरत हाल आहे, उते माण्हुनि खे इलाज मुआलजे जी केतिरी सहूलियत हासिलु आहे ऐं उतां जी सूरत हाल बाबति असांखे सरमंद कंडराणी उते सूरत हाल वाज़े पियो करे। उहा रिपोर्ट सरमंद कंडराणी जेका आहे उहा मुरतब कई आहे। अचो त ठुल जी सिहत मर्कज़नि जी सूरत हाल ॾिसूं। जी बिल्कुलु अज़हर साहब, जेकॾहिं सिहत खाते जी ॻाल्हि कजे त सिहत खातो पूरे सिंध में सिहत खाते जी कारकर्दगी सिंध जी आवाम खां ॻुझी न आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे ठुल तालके में सिहत घर आहिनि। सिहत घर हिन वक़्तु कोस घर बणियल आहिनि। ठुल जी तालके इस्पताल हुजे, मीरपुर बुड़ो, मुबारकपुर, जौंगल हुजे, करीमबख्श हुजे, बहादुरपुर हुजे, भाऊखुस हुजे, दीनपुर हुजे, जेके सिहत घर आहिनि सवाइ PPH जे बाक़ी जेके सिहत घर आहिनि उहो सिहत घरनि जो हाल पूरो आहे। डॉक्टर वीज़ा ते वियल आहिनि। इस्पताल में दवाउनि जी हवाले सां कुझु कोन्हे। इन हवाले सां हिते शहरनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर जेके किरोड़ रुपए जी जेका बजट आहे सिहत खाते खे ॾिनी त वञे दवाउनि जी मुद में, ऐं डॉक्टर जेके लखे रुपया पघारूं खणनि था, आख़िर उहे ड्यूटियुनि तां छो क़ासिर आहिनि। तालका अस्पताल ठुल में अंधेर नगरी चरबट राज आहे। कुझु बि न आहे। जेके ग़रीब मिसकिन माण्हू अचनि था उनखे ईअं रुलायो तड़पायो वञे थो। हिकिड़ी गोरी बि नथी मिले अस्पताल में। जेके लेडीज़ डॉक्टर आहिनि उहे बि नथियूं वेहनि ऐं एक्सरे जी सहूलियत बि न आहे। ऐं जेके अङारे ते डॉक्टर अचनि था उहे बि मरीज़ खे चेकअप नथा कनि। अफ़सोस था चवणो पए असांजो MPA साहिबु इन मसइले खां जेको तनवाको बणियल आहे, मुख़्तलिफ़ मरहलनि ते एहतिजाज थींदा रहिया आहिनि ऐं मरीज़ बि एम्बुलेंस जी सहूलियत बि मुयसरु न आहे। एम्बुलेंस जेका नाकारा बीठल आहे उहा बजट तुंहिंजो तेल अचे थो, पर मरीज़नि खे सहूलियत का बि न आहे। असां मुतालबो कयूं था सिंध हुकूमत खां ऐं आला इदारनि खां सिविल अस्पताल ठुल जी सहूलियत बहाल कई वञे ऐं मरीज़नि खे रिलीफ फराहम कयो वञे। न साईं, का बि दवा नथी मिले। जेके डॉक्टर अचनि था उनखे पर्ची लिखी ॾींदा, 12 जी दवा वठो, 12 जी दवा वठो। मरीज़नि खे का बि सहूलियत नथी मिले। दवा त जो त को तसवर ई न आहे। बाक़ी चेकअप कनि था उहे बि सही मयारी चेकअप नथा कनि। साईं, डॉक्टर तक़रीबन मां सम्झां थो हिते 25 खां वञा मथे डॉक्टर मुक़ररु थियल आहिनि, पर डॉक्टर तव्हांखे वेंदो 2 या 3 मिलंदा। ॿिया डॉक्टर अस्पताल में वेहनि ई कोन था। सभु माना टीए ते वियल आहिनि। जेके तव्हां क्लार्क आहिनि उन्हनि खां पैसा वठनि था, MS उन्हनि खां पैसा वठे थो ऐं सभु सियासी सिफ़ारिशनि ते डॉक्टर भर्ती थियल आहिनि। अफ़सोस चवणो थो पए त माना आवाम जे लाइ को बि लाभ न आहे अस्पताल ठुल। साईं, हक़ीक़त इहा आहे त तालका सिविल अस्पताल ठुल में जॾहिं बि अचानक हादिसो थींदो आहे या अचानक झेड़ो थींदो आहे, उहो झेड़े वारो मरीज़ जॾहिं सख़्तु ज़ख़्मी खणींदा त उन महिल एमरजेंसी वार्ड में डॉक्टर मौजूदु न हूंदो आहे। जॾहिं उन ॾे फ़ोन कर कलाक खां पोइ ईंदो, तेसि ताईं उहो मरीज़ तड़पी या त बेहोश थी वेंदो या त तड़पी ख़ुदा खे प्यारो थी वेंदो। असांजी इस्पताल हिन वक़्तु ईअं सम्झो, मुंहिंजो अंदाज़ा असांजो ज़िलो जैकाबाद जेको आहे लावारिस आहे, उनजी जेके बि इस्पताल आहिनि कोस घर बणियल आहिनि। कोस घर इन करे बणियल आहिनि, डॉक्टर ड्यूटी हिते था करनि, 2 खां 3 लख पघार था खणनि, वीज़ा ते वञनि सऊदी अरब। को कहिड़े मुल्क में वेठो आहे, को कहिड़े शहर में वेठो आहे, के डॉक्टर कराची वेठा आहिनि। अच्छा, जेकॾहिं हिते को डॉक्टर मौजूदु बि आहे त उन्हनि पंहिंजो हिकिड़ो दुकान हटी खोले छॾिया। प्राइवेट माना इस्पताल आहे। तव्हांखे डॉक्टर सिविल अस्पताल में ईअं सम्झो त आंगुरनि जे घणनि जेतिरा बि न मिलंदा। उहे सरकारी डॉक्टर जेके सरकारी ख़ज़ाने मां पघारां खणनि था, उहे तव्हांखे क्लिनिक ते 24 कलाक मिलंदा। इन मां साबित आहे त तालका ठुल जी इस्पताल कोस घर बणियल आहे ऐं जेको DHO जैकाबाद आहे उहो इंतिहाई करप्ट सियासतदान जो कमदार बणियल आहे। हाणे जेको DHO सियासी पोस्ट ते हुजे, कमदार हुजे, त उहो उते करप्शन जो गढ़ हूंदो, उते तव्हांखे दवायूं न मिलंदियूं, गोरियूं न मिलंदियूं। अच्छा, ॿियो त छॾे, जेकॾहिं हिकिड़ो आम माण्हू अचे थो उनखे इस्पताल में को रिलीफ न आहे। जेकॾहिं कंहिं सियासी माण्हू जो भोतार सरदार वॾेरे जो को माण्हू अचे थो त उन जे लाइ डॉक्टर ईअं बीठा आहिनि जीअं राख भोतार वॾेरे जे लाइ राखी जे इंतज़ार में हूंदा त वॾेरो अचे त मां जेको आहे सो लाभ कयां।
ही असांजी अस्पताल में किरोड़े बजट अचे थी, उहा ख़बर न बजट काॾे थी वञे। बजट जेको आहे सो ईअं सभु सियासत जे वरति चढ़ी वञे, करप्शन जे वरति चढ़ी वञे। जेके बि हिते चाहे मौजूदा MS हुजे, चाहे जेके अॻ में थी आहिनि, हिते ईअं सम्झ MS हुजे, हिकिड़ा कमदार गुॾा आहिनि। जीअं हाणे TV हूंदा, रिमोट पंहिंजे हथ हूंदो आहे न, ईअं सम्झो माना रिमोट हिननि जो सियासी भोतारनि जे हवाले आहे। जहिड़ो चैनल हलायूं असांजी मर्ज़ी आहे, हुननि जी मर्ज़ी आहे। जेॾी महिल जेको MS रखाइनि या वञे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त सहूलियत कान आहे। ग़रीब जे लाइ अस्पताल माना ईअं सम्झ दोज़ख आहे। न तव्हांखे हुते को बेड मिलंदा, न तव्हांखे गोरियूं मिलंदियूं। स्टोर तव्हां जनरल स्टोर मेडिकल ते तव्हां जांच कयो, ख़ुदा वाह छा त उते सिविल अस्पताल दवायूं विकिरो थियूं थियनि। ग़रीब जे लाइ दवायूं न आहिनि। आम माण्हू जेको आहे सो गोरी लाइ तड़पे थो, पोनिस्टा जी गोरी डिस्प्ले नथी मिले। अस्पताल कोस घर बणियल आहे। इन जा ज़िम्मेवार जेका आहिनि पीपल्स पार्टी जा नाल चूंडियल नुमाइंदा आहिनि, जंहिं पूरे इदारनि खे तबाह करे छॾियो आहे। ठुल शहर आहे, हिते हर हमेशह नुमाइंदा पीपल्स पार्टी जा रहिया आहिनि। ऐं गवर्नमेंट बि जेको आहे सो ही चोथों दफ़ो जेको आहे पीपल्स पार्टी जी आहे। हमेशह पीपल्स पार्टी वारनि जी सरकार रही आहे। उन्हनि हर हमेशह सिहत जे लाइ अरबे रुपया ख़र्च था करनि। साईं फलाणी जात अस्पताल खुली, फलाणी जात अस्पताल खुली, पर तव्हां अरबे रुपया ख़र्च कयो था। ग़रीब मिसकीन मरीज़ खे टके जो बि रिलीफ कोन थो मिले। इहे अरबे रुपया ख़र्च करणु हिकिड़ो काज़ी कार्रवाई आहे। बाक़ी हक़ीक़त में तव्हां वञो त कुझु बि न। जेकॾहिं दवायूं अचनि थियूं ॿाहिरों जो ॿाहिरों मेडिकल ते जेको गाॾियुनि में ॿाहिरों जो ॿाहिरों उहे जेके विकिरो करनि था मेडिकल वारनि खे ॾियनि था। हाणे कुते जी सुई आहे, तव्हांखे उते न मिलंदी। सरकारी सुई कुते तव्हांखे प्राइवेट में जेको आहे 1800 खां 2000 मिलंदी, किथे मेडिकल ते आहे त सरकारी न का सहूलियत न आहे। जेको असांजा इदारा तबाह, अस्पताल मुकमल तबाह। हिकिड़ो मिसकिन ग़रीब माण्हू यार उनखे सिहत जी बि सहूलियत न आहे। ही कहिड़ी गवर्नमेंट आहे? अवामी जमूरियत जे नाले सां पीपल्स पार्टी वोट थी वठे, रोटी कपिड़ा और मकान नाले ते वेठे। हिते त ग़रीबनि जो रोटी कपिड़ा जा मां त चवां थो ही अहिड़ा हुकुमरान कफ़न बि लाइ जेको आहे छॾंदा, पोइ बि हिन पेट कोन भरबो। जेसि ताईं तब्दीली न ईंदी, जेसि ताईं असां आवाम सुजाग न थींदासीं, तेसि ताईं नाल हुकुमरान सिंध जा इहा असांजी सिंध जी भींग कंदा रहंदा ऐं भींग जारी रहंदी। साईं बिल्कुलु सिविल में त सहूलियत लॻी पिया, दवायूं मिलनि थियूं, हर शइ मिलनि थियूं। हर सूमर ते बि जेको आहे डॉक्टर चवंदा जेका बाज़ार जेके MS आहिनि उहे सभु चवंदा हिते सहूलियत आहे। बिल्कुलु हिते दवायूं मिलनि थियूं, हर शइ मिले थी, हर माण्हू खे रेडी मिले थो। सिविल में त अहिड़ी का ॻाल्हि न आहे। बाक़ी बिल्कुलु सहूलियत आहे। उते मलेरिया जो डोज़ ॿिया टिया हर शइ मौजूदु आहिनि। अगरि ख़ुदा न खादा कंहिं कुतो चक पाए थो त उहे सुयूं हिते मिलनि थियूं। डॉक्टर चवंदा आहिनि, हाणे डॉक्टर नथा चई सघूं। बाक़ी दवायूं जाम सहूलियत मिले थी। डॉक्टर चवंदा आहिनि जेके अचनि था ड्यूटी कंदड़ आहिनि। भाई मुकमल त नथा चई सघूं, सम्झो था पाण। बिल्कुलु दवाऊं वग़ैरह सभु कुझु आहिनि, पर हितां जे जेके MP MN जा चूंडियल माण्हू वेठा आहिनि, उन्हनि जी मेडिकल आहिनि, पंहिंजूं प्राइवेट मेडिकल आहे, उन्हनि में हर शइ सेल थिए थो पियो। बाक़ी ग़रीब जे लाइ कोई बि हिननि खे सहूलियत न आहे, न ग़रीब जे लाइ ॾियण ई न आहे। पटियालो उहो इंचार्ज कई बीठो आहे, डॉक्टरनि जे मथां बीठो आहे। या डॉक्टरनि खे जेके वीज़े ते वियल आहिनि 40-40, 50-50 हज़ार रुपयो महीनो भरींदा आहिनि, उहे वीज़े ते वियल आहिनि। पैसे जो खेल आहे। PP हुकूमत आहे, इन मां काई असां उमेद नथा करे सघूं त अवाम जी सहूलियत मिलंदी। अवाम खे दरपदर कंदी, अवाम खे रुलाईंदी, बाक़ी काई बि सहूलियत कोन्हे। सिविल अस्पताल त ईअं सम्झे हिकिड़ो मुर्दा खाना थी वियो आहे। सिविल अस्पताल में त इंसानु जीअरे वञे थो, पर इंशाल्लाह वरी जीअरे मोटंदो त कोन, लाश ज़रूरु ईंदुसि हुनजो। डॉक्टर किथे आहिनि? हिकु ॿ डॉक्टर आहिनि। तव्हां ॾिसो उन्हनि में त जेको आहे सिविल अस्पताल में डॉक्टर तक़रीबन मां सम्झां थो त 50 खां मथे आहिनि। हिन वक़्तु तव्हां बि उते वेंदो, कैमरा तव्हांखे आहिनि, चैनल तव्हां वटि तव्हां वञी ॾिसंदो, उते 3 खां 4 वेठा हूंदा। उहे बि 5 मिंट कलाक, वरी कलाक खां पोइ हलिया वेंदा। उन्हनि जो सिस्टम थियल आहे। कंपाउंडर या पटियाला उहे इंचार्ज आहिनि, या प्राइवेट चौकीदार या प्राइवेट पटियाला जेके बीठा आहिनि, उहे अस्पताल खे संभालियूं बीठा आहिनि। उहे ईअं सम्झ खाटू पुट आहिनि, MP MN जा खाटू पुट आहिनि। बाक़ी काई सहूलियत कोन्हे, न उमेद करे सघूं था त असांखे हिते सहूलियत मिलंदी। बसि उहे फतकी मरनि था। किथे आहिनि डॉक्टर? किथे आहिनि उड़ी जो इलाज? तव्हां ॾिसो, तव्हांखे साम्हूं ज़ाहिर किथे वञी ॾिसो, हिकिड़ो पेशेंट ज़ाहिर कयो जेको उड़ी जो इलाज उते हले थो पियो। काई बि सहूलियत कोन्हे, मुर्द खाना लॻो पियो आहे। दवाऊं विकिरा करनि, हर कंहिंजा पंहिंजा प्राइवेट सेंटर लॻा पिया आहिनि, प्राइवेट मेडिकल लॻी पियूं आहिनि, उहे उते वञी हलाइनि था। उहे ई ॾिसंदो तव्हां दवाऊं
पंहिंजा प्राइवेट हलाइनि था। प्राइवेट में बिल्कुलु तव्हां ॾिसंदो हिते जेके लेबोरेटरियूं खुलियल आहिनि उतां जो लेबोरेटरियूं तव्हां वञी ॾिसंदो विज़िट कंदव तव्हांखे सॼी ख़बर पइजी त उहे सिविल अस्पताल जूं दवाऊं आहिनि या जेका इहो मेडिकल वारा ख़रीद करनि था। हिते पटे वालो जेको सिविल अस्पताल में उन ड्यूटी आहे उनजी मेडिकल ज़रूरु हूंदो, उनजी लेबोरेटरी ज़रूरु हूंदो। पाण त कॾहिं सिविल अस्पताल वञणु थियो कान्हे, बाक़ी दोस्त संगत साथ ॿुधाईंदा आहिनि त हिते का सहूलियत मौजूदु कान्हे, अस्पताल में डॉक्टर तक मौजूदु कान्हनि, गोरी तक मौजूदु कान्हनि, उहे हमेशह ग़रीब रड़ियूं कंदा रहंदा आहिनि। उहो बि ॿुधाइनि पिया त संगत वारा त असां वेंदा आहियूं त डॉक्टर बि मौजूदु न हूंदा आहिनि। संगत ई चवाणी असां त कॾहिं सिविल अस्पताल विया कान, उहे ग़रीब ॿुधाईंदा आहिनि जेके दोस्त आहिनि त असां वेंदा आहियूं, असांखे का सहूलियत न आहे, पोइ असां मजबूरन प्राइवेट अस्पतालनि में लाज़मी पैसा भरे करे ॿ ॼणनि जो पंहिंजो इलाजु करायूं था पिया। हे त ज़ुल्म पोइ हाणे लाज़मी आहे, अला इदारनि खे गवर्नमेंट खे एक्शन खणणु खपे त आख़िर एतिरो फंड जो मथां अचे थो, उहो आख़िर वञे काॾे थो पियो, आख़िर उहो उन्हनि खां पुछाणो कनि त डॉक्टर ड्यूटी बि नथा ॾियनि, प्राइवेट क्लिनिक ते वञी वेहनि था पिया, आख़िर त उहे उनखे लाज़मी आहे पघारां वठनि था पिया त पंहिंजी अस्पताल में ड्यूटी त ॾियणी आहे न, आख़िर उहे ॾियनि कान था पिया, उहे ग़लति कनि था पिया। साईं जेतिरे क़दुरु मूं जे जेको तालुको आहे, जेकॾहिं मुंहिंजो जेको हिकिड़ी सोच आहे, ख़्यालु आहे, ऐं मुंहिंजो पोइ बजाए मां कंहिं बि क़िस्म जो तजुर्बो, कंहिं बि क़िस्म जो इलाजु कोई बि कोन्हे को सरकारी अस्पताल हूंदे, ऐं मरीज़ त परेशान आहिनि, दवा त पंहिंजी परे जी ॻाल्हि रही, पर उनजो रवैयो अहिड़ो आहे ग़रीब मरीज़नि सां, मरीज़ हिकु बीमारी आहे थायल आहे, ॿियो हुन सां अहिड़ो रवैया आहे मुलाज़िमनि जा, वॾनि डॉक्टरनि जा अहिड़ो गंदो रवैयो अथनि जो डॉक्टर त आहिनि लाइ कसाई लॻा पिया आहिनि, ख़ुदा जी हिनखे अलाह हिदायत करनि छा। ऐं यकीन कयो इहा सची थो चवां तव्हांखे, मां पाण तजुर्बे में वियो आहियां, पाण वियो आहियां, एॾो ज़ुल्म थियो थो मिसकीन ग़रीबनि सां, मरीज़नि सां, त आख़िर इन जो ददार करण वारो को आहे ई न। ख़ुदा जे वास्ते असां अर्ज़ु कयूं था, तव्हां मीडिया वारनि खे सलाम आहे, पोइ बि तव्हां इन खे मसइलनि खे खणो था पिया, तव्हांखे असांखे डबल सलाम, अलाह तव्हांखे हयाती ॾिए, अलाह तव्हांखे अञा वरी लंबी उमिरि करे आवाम जी मसइलनि खे उजागर करे खणो। असां ख़ुदा इन खे अपील कंदासीं त ख़ुदा जे वास्ते गवर्नमेंट जेको तव्हांखे फंड ॾिए थी, ॿी दवाऊं ॾिए थी, त इहे ग़रीबनि ते मिसकिननि ते तव्हां ख़र्च कयो, ॾियो उन्हनि खे, तव्हांजे घरो छा वेंदो। डॉक्टर ड्यूटी साईं करे ई कोन थो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे। त हिकिड़े दफ़े असां वियासीं, सची ॿुधायां वियासीं, त डॉक्टर खे फ़ोन करे पोइ डॉक्टर घुराया, पोइ उन पटी वटी कीअं जॾहिं डॉक्टर त पंहिंजी क्लिनिक ते ड्यूटियूं करनि था। हिन हुकूमत में त साईं उनखे छूट मिलियल आहे, को इनखे चवंदो केरु। डॉक्टर त पंहिंजूं नाले मात्र अस्पताल में आहिनि, पंहिंजूं हलनि था क्लिनिकूं, मेडिकल पंहिंजूं क्लिनिक पंहिंजूं हलाइनि था। अलाह को इनखे हिदायत करे, अलाह इनखे पंहिंजो ख़ौफ़ ॾियो को। ठुल में सिहत खातो जेको आहे त नकारा भरण लाइ जेके मरीज़ आहिनि उहे जेको आहे त देहाती इलाइक़े जा आहिनि, तक़रीबन उन्हनि खे मायूसी थियणी थी पए, उहे दवाउनि जे लाइ अचनि था, या जेको आहे त उरड़ी जे वबा जे लाइ अचनि था, मलेरिया आहे या मुख़्तलिफ़ जेकी बीमारियूं आहिनि, कारो कामण आहे, हेपाटाइटिस बी आहे, सी आहे, मच्छर जे करे जेको आहे तक़रीबन घणियूं बीमारियूं फैलिजनि थियूं। पोइ इन हवाले सां जेको आहे त मां सम्झां थो बीमारी घणी फैलिजी वई आहे, जेको आहे त असांजे इलाइक़े में ख़ासि करे जेको आहे त खारो पाणी आहे, ऐं जेको आहे त शाखनि में मिठे पाणी जे बजाए जेको आहे त उन्हनि में नाले जो पाणी इस्तेमालु थिए थो, उहो ई पाणी जेको आहे त वरी ग़रीब जेको मज़दूर तबिको आहे जेको आहे त उहो पाणी वापराए थो, उन वापराइण जे करे जेको आहे हेपाटाइटिस बी ऐं सी थिए थी। इन जे हवाले सां मां अॻे बि हिकु दफ़ो जेको आहे त इन जे लाइ मां एहतिजाज कयो, इन जे लाइ चयो त मां जो शाखनि जे पाणी छुड़े पाणी में जेको आहे त पाणी जेको आहे त नालियुनि जो छोड़ न कयो वञे, इन्हनि में हेपाटाइटिस बी सी थिए थी। हाणे इन जे जेको आहे त ज़िले जेका बि छा पर डिवीज़न लेवल ते जेको हेपाटाइटिस सी वधी वई आहे, हेपाटाइटिस सी या डी जेकी बि हुजे इहा वधी वई आहे। हाणे मां इहा ॻाल्हि थो कयां त जेको आहे त हिन टाइम अस्पताल जेको आहे वीरानी जेको आहे त ॾेख ॾेई रहियो आहे। रही ॻाल्हि उते न डॉक्टर अचनि था, डॉक्टर वीज़ा ते वियल आहिनि, ऐं हिन टाइम डॉक्टर जेको जेको आहे त पंहिंजी प्राइवेट आहे जेको आहे त सर्जरी करे रहिया आहिनि, के जेके त उते वञी पंहिंजी प्राइवेट क्लिनिक खोली वेठा आहिनि। हिते जेको आहे त अस्पताल जेको आहे त उते न दवायूं आहिनि न को डॉक्टर आहे, इन हवाले सां मरीज़नि खे जेको आहे त उहो रिलीफ नथो मिले। साईं पहिरीं ॻाल्हि त ॾिसो, हाणे जेको आहे मथां जून ते जेको आहे त सारियुनि जो फ़सुलु लहंदो, सारियुनि जो फ़सुलु जेको आहे रोंबो थींदो। इन में ख़ासि करे जेको आहे त नांग जा जेके आहे त नंगियल माण्हू ईंदा आहिनि, जेकी उहा वैक्सीन अनलब हूंदी आहे, इन्हनि सेंटरनि ते ख़ासि करे कुतो छितो हुजे या जेको आहे त नांग जो खाधल हुजे, इहा वैक्सीन बि तव्हांखे तालके ठुल छा पर जेको आहे त ज़िले जेका बि ताईं तव्हांखे न मिलंदी, जेको आहे त उहो मरीज़ जेको आहे त तड़पी मरीज़ वञे। बजट जेको आहे त नानी वेड़ो करे बसि जेको आहे पाण में वंडे विराए खाइनि था। बाक़ी रही ॻाल्हि जेके दवायूं के सुठियूं वठी बि अचनि था, जीअं हेमाक्सिल आहे, ॿियूं आहिनि सुठे टाइप जूं सुठी कंपनी जूं, उहे दवायूं वरी विकिरो कयूं वञनि थियूं, उन में अमलो मुलवस आहे, उन में खोड़ उन में माण्हू इनवॉल्व आहिनि, जेके हाणे मां कंहिंजा नाला खणा। बहरहाल जेको आहे त माण्हुनि खे रिलीफ नथो मिले, ग़रीब माण्हू खे रिलीफ नथो मिले। बिल्कुलु हिन टाइम बि मेडिकलनि ते वेंदो, मेडिकलनि ते जेको आहे त उन ते गवर्नमेंट जो जेको आहे त ठपो जेको लॻंदो आहे, उहो ठपो बि लॻल न आहे। हिन टाइम जेके हीअ दवायूं जेके घुराइनि था, उहे दवायूं जेको आहे त मेडिकल ते विकिरो कयूं वञनि थियूं अधु भाव में, उहे हिननि खे पैसा उन महिल मिली था वञनि पिया, जेके आहे त माण्हुनि खे रिलीफ नथो मिले। उहो दवायूं जेको आहे त वञी शहर में ई वठनि था। ऐं रही ॻाल्हि को डॉक्टर ख़ुदा न ख़ास्ता सिविल अस्पताल में अचे बि अथो, त
त उहो जेको आहे उनखे पर्ची लिखे थो ॾे त चए थो वञी मेडिकल तो दवायूं वठो। डॉक्टर को बि मौजूदु न आहे, जेके बि आहिनि सरकारी डॉक्टर जेके आहिनि उहे पंहिंजी प्राइवेट अस्पतालनि में इलाजु करनि था ऐं जेके मरीज़ अचनि था उहे वञी करे उनजी क्लिनिकनि ते इलाजु कराइनि था। का शइ कोन्हे, जेकॾहिं कोई ग़रीबनि खे दवा मिली आहे त पोइ प्राइवेट अस्पतालनि में छो अचनि था, का बि सहूलियत कान्हे। इहे खाई था वञनि, सियासतदान खाई था वञनि, कामोरा खाई था वञनि मिली भगत करे, को बि न आहे, को चवण वारो न आहे। को बि डॉक्टर मौजूदु न हूंदा आहिनि, जेकॾहिं ईंदा अचनि था त पोइ ग़रीब माण्हू छो प्राइवेट जॻहनि ते वञनि था, अताई डॉक्टरनि ते वञनि था। उहे हिकिड़ी इंजेक्शन जे करे काफ़ी इलाजु उहो बीमारियुनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। कामण आहे, ॿियो आहे, इहो बि हुन में वकोड़जी वञे थो साॻी इंजेक्शन लॻण जे करे। जी बिल्कुलु अज़हर साहब, तव्हां ठुल्ह जे माण्हुनि सियासी समाजी तंज़ीमनि सां गॾु मुख़्तलिफ़ फ़क़्र जे माण्हुनि, ॻोठाणनि, शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। उन चवणु आहे त ठुल्ह तालुके में जेके सिहत घर आहिनि उहे बेला बढ़ियल, माण्हू खे कंहिं बि क़िस्म जी को बि सहूलियत कोन्हे। माण्हुनि जो चवणु आहे त जेके ग़रीब माण्हू जेके डॉक्टरनि जूं ॻॾियूं फीसूं भरण लाइक़ु न आहिनि, उहे जेको आहे सिविल अस्पताल रुख़ कनि था, पर सिविल अस्पताल में टके जी गोरी बि नथी मिले। तालुके अस्पताल हुजनि, रूरल हेल्थ सेंटर हुजनि, बेसिक हेल्थ सेंटर, उते जेका कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत कोन्हे। न रुगो सहूलियत कोन्हे, पर जेके डॉक्टर आहिनि, डॉक्टर बि इज़त आहे। डॉक्टर मुख़्त पंहिंजूं क्लिनिकूं हलाइनि था। के डॉक्टर कराची ते करे किथे वरी वॾनि इदारनि में मौजूदु, हिते जेका उन्हनि जी ड्यूटी आहे, ड्यूटियुनि खे कासिर आहिनि। ॿुधाए पियो वञे जेको ठुल्ह जे तालुके अस्पताल, ठुल्ह जे तालुके अस्पताल में फ़ी डॉक्टर खां 30 खां 50,000 वरितो वञे, कंहिंखां 30, कंहिंखां 35, कंहिंखां 40 त कंहिंखां 50,000 वरितो वञे, जंहिंजे नतीजे में डॉक्टर ड्यूटियुनि खे कासिर आहिनि। डॉक्टर ड्यूटियुनि ते मौजूदु आहिनि। ठुल्ह जी जेका तालुके अस्पताल आहे, वॾी तालुके अस्पताल आहे, ठुल्ह तालुके सिंध जे वॾे तालुके जी तालुका, उनजो हाल बेहाल आहे। उन में जेका गंदगी आहे, क्वार्टरनि ते कब्ज़ा आहिनि, उनजे बंगलनि ते कब्ज़ा आहिनि, डॉक्टर मौजूदु न आहिनि, सिविल अस्पताल कंहिं बि सहूलियत कोन्हे, ट्रामा सेंटर जो हाल बेहाल आहे। शहरनि जो चवणु आहे त सिहत खाते मामले जो सख़्ती सां नोटिस वरितो घुरिजे। तालुके अस्पताल ठुल्ह समेत जेके बि तालुके में सिहत घर आहिनि, उन्हनि जी जेका मालिकी कई वई, उन में दवायूं मुहैया कयूं वञनि, जंहिं ते जेका डॉक्टरनि जी जेका मौजूदगी आहे, डॉक्टर जी ड्यूटी आहे, उनखे यकीनी बणायो वञे। जी नाज़रीन, ठुल्ह खां पोइ असां हाणे जैकबाबाद जेको ज़िलई हेडक्वार्टर वारो शहर आहे उन जी सूरत हाल ॾिसंदासीं। उतां जी सूरत हाल खे वाज़िया करे पियो ज़हन सरकी। उते जेके सरकारी सिहत मर्कज़ आहिनि उन्हनि जी कहिड़ी सूरत हाल आहे, अचो त जैकबाबाद जी सूरत हाल ॾिसूं। जी साहब, जैकबाबाद में जिम्स अस्पताल भी, सिविल अस्पताल भी, सिंध सरकार जो दावाऊं त सॼे पाकिस्तान जे अंदरि सिंध सरकार पारां सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं, हूंदियूं ॿिनि शहरनि में, पर जैकबाबाद जे अंदरि पुछा कंदासीं त जैकबाबाद जे अंदरि ही ॿ जेके वॾा सिहती इदारा आहिनि, ज़िले जी हेडक्वार्टर सिविल अस्पताल ऐं USAID जे तावन सां ठहियल जिम्स अस्पताल, जंहिंजी बिल्डिंग त इंतिहाई भली आहे, उते माण्हुनि खे केतिरी सिहत जूं सहूलियतूं आहिनि, दवायूं मिलनि थियूं, डॉक्टर वेठा आहिनि या न वेठा आहिनि, सिविल अस्पताल में दवायूं मिलनि थियूं, डॉक्टर वेठा आहिनि या न वेठा आहिनि, केतिरी बजट आहे, जिम्स अस्पताल जी बजट करोड़ रुपयनि जी बजट आहे, सिविल अस्पताल जी बजट बि करोड़ रुपयनि जी बजट आहे। जैकबाबाद जे माण्हुनि खे या जैकबाबाद ज़िले जी ॻाल्हि कजे या पस्त गिरदाई जी ॻाल्हि कजे, छो त जैकबाबाद ज़िले जी तक़रीबन 13 लख खां मथे आबादी आहे। उन खां अलावा सिबी ताईं हीउ जेको ज़िलो आहे, जैकबाबाद शहर आहे, सिबी ताईं माण्हुनि खे जेको आहे बलूचिस्तान जेको इलाइक़ो आहे सिबी, ओतिरे ताईं माण्हुनि खे जेको आहे सिहत जूं सहूलियतूं फराहम कंदो आहे। उस्ता मोहम्मद हुजे, डेरा मुराद जमाली हुजे, सिबी हुजे, हेॾो शिकारपुर जा इलाइक़ा हुजनि, हमायूं हुजे, जागण हुजे, उस्ता मोहम्मद हुजे, या गढ़ी खैर खां परियां जेके इलाइक़ा हुजनि, या ठुल्ह खां परियां जेके इलाइक़ा हुजनि, इवन कंदकोट जा इलाइक़ा जेके हीउ शहर हीउ जेको आहे ज़िलो वेझड़ाई जो पए थो, उते उन माण्हुनि खे जेको आहे सहूलियतूं केतिरियूं मिलनि थियूं ऐं हिते माण्हुनि खे दवायूं मिलनि थियूं नथियूं मिलनि, उहे सभु सुवाल खणी हितां जे माण्हुनि खां पुछा कंदासीं, उनजो छा चवणु आहे। उस्ता मोहम्मद को हिकिड़ी कुराड़ी आई अखियुनि जो ऑपरेशन 4 महीना उन खे अॻु में ॾिनो ने त भाउ 4 महीननि खां पोइ अच ऑपरेशन कराईंदासीं, ठीकु आहे। उहा जो ग़रीब आई उतां किरायो पिनी सिनी मां वटि, हिते मां पाण हिते लोकल आहियां, हिते जिम्स में वियासीं, उते डॉक्टरनि साईं हेॾो पर्चो लिखी ॾिनो 6,000 जो, ठीकु आहे, 6,000 जो पर्चो लिखी ॾिनो ने, अबाए ॿाहिरों किट वठी आहे, इहा ई इन्हनि जी किट। उते मां चयो पहिरें जो पर्चो लिखियो न, मां हुन ॾे बि वियुमि, जमाली साहिब ॾे अंदरि वियुमि, उते हुनजो इहो डायरेक्टर आहे, डायरेक्टर ॾे जो वियुमि त उते वरी हुनजो ॿीहरो पीए वेठो, उन चयो साईं
हे जेको आहे कोटा न आहे, मां चयो 80 करोड़ जो अचे थो हर महीने जो, तव्हांखे ई ज़ाती ख़बर हूंदी, 80 करोड़ बजट आहे जिम्स जो, ठीकु आहे, उहो जो अचे थो। मां चयो हे हाणे कुराड़ी की ज़ाल उतो पोइ था मजबूरनि उन वरी मेडिकल वारा ॿाहिरि खुलिया आहिनि जेके हीअं सॾु कंदा वेठा आहिनि, हलिया हलिया हलिया, जीअं न को रक्शे वारो या वैगन वारो, उन खे उन्हनि खे उहे सॾु कंदा वेठा आहिनि। वियो माने अदा हे ॾिसो सही परचो छा आहे, पर वियमि जो मेडिकल ते मेडिकल ते दवा ई न आहे। मां चयो 80 करोड़ काॾे थो वञे यार, लोकल माण्हूअ सां चए साईं मथो अचे थो फिलाण टीर मटीर हेॾे होॾे, हे नई हुकूमत आहे असांजी, दवा कोन थी मिले, ग़रीब यकीन करे एॾा परेशान। ऐं मेडिकल ते मां पंहिंजी वरी दवा 600 रुपए जी थी वठां पियो बीठो, उते आयो हिकिड़ो नंढड़ो ॿार बि हुजेसि, है न भाउ, नंढड़ो ॿार बि हुजेसि, उहो आयो परचो ॾेखारियईं 600 रुपए अलाए 500 जी दवा थी। अदा चए मां वञा घरों खणी अचां, उहो काथों जो, हे हवलदार बिरोही ॻोठ जो, ग़रीब एॾो पंधु आयो वरी पैसा खणणु वञे हिननि जी दवा। इन जे बजाए बराए महिरबानी साईं तव्हां इहा जिम्स बंदि करो, कंहिं ग़रीब खे जेको आहे आसिरो त न हूंदो सिविल वांगुरु, बाक़ी जेको न हेॾी बिल्डिंग किरोड़नि जी छिड़ाई वेठा आहिनि। असांखे गोॾे में सूरु आहे, जेॾी महिल वञे अरशद अबड़ो आहे कोर वेठो आहे, उस्तो हेॾो हे वेठो आहे पंहिंजो अनवर वगण, गोॾे में सूरु आहे, चवनि था त बाबा दवा आहे ई न, वरी वञनि त छड़ो टेलीफोन हेॾे मोबाइल ते रांदि खेॾनि था, छा मर्द थी छा न आहे चेक बि नथा करे। इहे डॉक्टर जहिड़े बि डॉक्टर ॾे वञो, खंघि जो हुजे या हॾ जो हुजे, वरी वञूं था त पेनाडाल जी हिकिड़ी गोरी ॾेई चए वरी ॿाहिरों वठो, 150 रुपए जी हिकिड़ी गोरी आहे, काॾो वठूं असां ग़रीब माण्हू। मां पाण मिस्त्री आहे, ईदगाह ते कमु कंदो। बाक़ी रहियो सेवल वारे डॉक्टर ॾे वञो, डॉक्टर सेवल वारा चवनि था जेम्स ॾे वञो, हाणे जेम्स वारा चवनि था असां वटि दवा न आहियूं, असां मज़दूर माण्हू काॾे वञूं, काॾे थी वञे असांखे का ख़बर न आहे, न को अपील इहा आहे त हुकूमत खे महिरबानी करे हिते दवायूं बि ॾियनि, जेके ग़रीब गुरबो अचे थो हुनजो सही माना सां इलाज थिए। वरी जेके सिफ़ारतकार अचनि था, बाबा फिलाणे जी सिफ़ारत आहे, उन महिल उन्हनि खे डॉक्टर चुंबड़ी था वञनि, उन्हनि जो इलाज बि कनि था, हर शइ कनि था, बाक़ी ग़रीब गुरबो धिका खाई मोटी वापसि अचे थो। हिकिड़ी पेनाडाल जी गोरी ॾियनि था, अॻे ॾींदा बड बदी, हाणे कोई बि न आहे, ॿाहिरि स्टोर खुलिया पिया आहिनि, जंहिंजो लेबर फाड़ त हेॾो सरकारी दवा आहे, कुझु बि नथो मिले, कंहिं बि आवाम खे कोई सहूलियत न आहे, रुपए जी कोई हिकिड़ी गोरी बि नथा ॾियनि। सिंध गवर्नमेंट खे असां हिकिड़ी रिक्वेस्ट कंदासीं, CM सिंध खे कोई जे मथां तवजा ॾियनि, आवाम खे कोई रिलीफ मिले, कुझु बि सहूलियत न जिम्स में न ई तुंहिंजो सिविल हॉस्पिटल में। साईं हर को प्राइवेट अस्पताल आहिनि, इमाम सेंटर आहे, रहमान सेंटर आहे, उते वञनि था, ग़रीबनि खे फुरनि था माण्हुनि खे प्राइवेट सेंटरनि में, सरकारी में कोई बि आवाम खे रिलीफ नथो मिले। हेडक्वार्टर जी अस्पताल आहे, सिविल अस्पताल असांजी जेकबाबाद, जेका त तबाही जे किनारे ते चढ़ियल आहे, उते न जेको आहे मरीज़ खे का दवा मिले थी, न का सहूलियत आहे। ऐं जेको आहे एमरजेंसी में बि तव्हांखे पायोडीन त छा पर कपां बि न मिलंदी। ऐं जेको आहे तव्हां अस्पताल वेंदव कंहिं बि डॉक्टर खे जेको आहे ॾेखाइण जे लाइ तबियत, पेनाडाल गोरी बि जेको आहे अवेलेबल न आहे सिविल अस्पताल त असांजी तबाह आहे, उन ते त तवजा जेको असांजा चूंडियल नुमाइंदा कोन था ॾियनि, छो जो आम माण्हू जे हथ में त न आहे उनजी बजट या उनजो जेको बि कारोबार आहे उहो आम माण्हू त नथो करे सघे। उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, चूंडियल नुमाइंदा जेके असांजा वोट वठंदड़ आहिनि उहे ई माना जेको आहे असेंबली में ॻाल्हाए सघनि था, असेंबली में जेको आहे आवाज़ु उथारे सघनि था, हर शइ उहे ई करे सघनि था। पर हाणे त जिम्स जी तबाही बि शुरू थी वई आहे। तव्हां ॾिसो था आए ॾींहुं माना जेको आहे मरीज़नि खे दरपदर करे 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 जेको आहे माण्हुनि खे जेको आहे ख्वार कयो थो वञे। ख़ासि तौर ते जेके सीज़र जे लाइ परे परे खां माण्हू अचनि था, पोइ उन्हनि खे ब्लड जे नाले ते जेको आहे परेशान कयो थो वञे त बाबा तव्हांजे मरीज़ में जेका ब्लड जी हुआ उहा तमामु जेको आहे क्वालिटी घटि आहे, इन जे करे असां ऑपरेशन नथा करे सघूं। ॿ ॾींहं मरीज़नि खे रखे उहे काफ़ी अहिड़ा केस आहिनि जेके माना डेथ थी था वञनि, या जेको आहे उन्हनि खे लाड़काणे इन बहाने सां जेको आहे रेफर कयो थो वञे, बाबा असांखो केस चढ़ी वियो आहे, तव्हां जेको आहे हाणे इनखे जेको आहे खणी वञो। ऐं जेको आहे दवाउनि जी जेका ॻाल्हि कजे त डॉक्टर उते जिम्स में आहिनि, पर उते दवायूं मेडिसन न आहे। हाणे जिम्स जंहिं टाइम क़ाइमु थी हुई आहे, जेको 5-7 साल पहिरियों, त हिकु बि ॿाहिरों मेडिकल न हुयो। हाणे तव्हां वञो जिम्स अस्पताल जे ॿाहिरों 4 मेडिकल क़ाइमु थी विया आहिनि। बाबा इहे छो क़ाइमु थिया आहिनि? दवाउनि जी खोट जे करे। हाणे उहे ई उन्हनि ई मेडिकलनि तो तव्हां अक्सर जेके आहिनि रिपोर्टिंग कई आहे, पाण बि हाणे ताज़ो जेको वेझड़ाई में औरत फ़ौत थी वई, उनमें जेके उन्हनि खे मेडिसन लिखी ॾिनो उहे मेडिसन वठी आया, उन ते जेको आहे मेडिसन ते लिखियलु ई नॉट फॉर सेल, माना नॉट फॉर सेल उन दवा ते उन मेडिसन ते लिखियलु हूंदी आहे जेका सरकारी हूंदी आहे, सरकार पारां जेका दवा इशू कई वेंदी आहे उन ते नॉट फॉर सेल लिखियलु हूंदो आहे। उहा ई दवा जिम्स इंतिज़ामिया
ॿाहिरि मेडिकलनि ते रखाए जेको आहे सेल करे थी, माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां लुटियो थो वञे ऐं जेको आहे अदम तवजा जो तमामु घणो माना जेको आहे माण्हू हुते थियो ऐं जेको आहे मरीज़नि खे जेको माना वरी ज़लील कयो थो वञे, जेको ज़लील कयो थो वञे उहो त माना जेको आहे इंतिहा जी माना जेको हद आहे। उते जेके मुक़ररु डॉक्टर आहिनि ख़ासि तौर ते माना जेके न चमड़ी वारा जेको आहे अखियुनि वारा इहे टाइम कोन था ॾियनि। उते मरीज़नि खे माना जेको आहे अचनि था पंहिंजी मर्ज़ी ते वेठा आहिनि, कचहरियूं करनि था, उन्हनि मरीज़नि खे टाइम नथा ॾियनि। टाइम न ॾियण जी वजह इहा आहे अमूमन जेको माण्हू माना अचे थो जंहिंखे तकलीफ़ हूंदी त उहो चवंदो बाबा हाणे जिम्स में न ॾेखारियमि त हाणे प्राइवेट सेंटर ते वञा, उहे पंहिंजी फीस खरी करण जे लाइ उते जेको आहे तवजा नथा ॾियनि। जेका मरीज़नि जे लाइ जेका करोड़ों रुपयनि जी दवायूं थियूं अचनि, सो उन्हनि मिसकिननि खे हिकिड़ी टेबलेट्स बि न मिले त यार पोइ त इहो पैसो कहिड़े कम जो दुनिया दौलत। तव्हां ख़बर आहे त केरु खाइनि था केरु पीअनि था। जिम्स जेकॾहिं अॻे कुझु हूंदा हुया पर हिन टाइम जिम्स इन हालत में उनखे पेनाडाल जी गोरी बि नथी मिले, पोइ कीअं हलंदो? हे इंतिहा आहे न, बदमाशी चोजिन। हे हुकुमरान काॾे विया? हे असांजा नुमाइंदा किथे आहिनि? ॿियूं शयूं त असांखो खसे वरितऊं। हिन हुकूमत असांखो सभु शयूं खसे वरितियूं, पाणी गैस बिजली सभु खसे वरितियूं, बीमारियूं बि इन्हनि। पर हाणे आया बीमार खे बि जेकॾहिं सेटअप करण जे लाइ इन्हनि वटि पेनाडाल गोरी बि न आहे। पोइ वञी ज़बून हालत में थी वई आहे जानी। सिविल अस्पताल जो हाणे नालो आहे, हुते माण्हू बि कोई कमु न था कनि, डॉक्टर न ॻाल्हि न पद घर वेठे त न हिते किथे मां हैरान आहे। हिते चीफ मिनिस्टर साहब खे अर्ज़ु कंदुसि त बाबा तूं अची मालिकी करो यार, जेका बाजी का सहूलियत न। गोरी ते उते मिसकिन तो वञण लाइ तयारु न, पर जेकॾहिं जिम्स में वेंदा तव्हां ॾिसो हज़ारनि जी तादाद में मिसकिनुनि खे गोरी बि नथी मिले यार। बजट खाई था वञनि, छो भला हिते भाईवारी आहे न बाबू, हिते भाईवारी आहे। हिसो तुंहिंजो, हिसो मुंहिंजो, हिसो तुंहिंजो, हिसो हे हिते भाईवारी सिस्टम आहे न। हा सिधी ॻाल्हि आहे, चूंडियल नुमाइंदा केरु भला केरु था खाइनि? खाईंदा इहे ई आहिनि न बाबा। मिसकिन ग़रीब त नथो खाई सघे, मिसकिन खे पेनाडाल गोरी बि नथी मिली सघे, इहा ई खाइनि था पिया। हुकूमत खे ख़बर आहे वञ त ॿाहिरों दवायूं सॼियूं ॿाहिरों जा लिखी ॾियनि था। हा ॿाहिरि मेडिकल ठाराए अथऊं सॼा ॿाहिरि था ॾियनि सॼियूं ॿाहिरि दवायूं। कोई कुझु दवायूं अथनि कुझु अथनि महांगियूं सॼी दवायूं सॼी ॿाहिरों आहिनि। नथो मिले साईं, बिल्कुलु हर शइ लिखी उते ई बसि उहो ईअं चवनि था बसि सरकारी मेडी खाई वञनि था, बिल्कुलु खाई वञनि था। ग़रीब माण्हू काॾे वञे से ॾस ॾियो, ॿाहिरि सभु टोटल लिखी ॾियनि था, बिल्कुलु नाजाइज़ी करनि था सरोसर। हा चवनि था हिते न आहे त वहीं उते लिखी अचो, असां वटि न आहे वहीं उते वठी अचो, हेॾे होॾे ॿाहिरूं वठी अचो। साईं टाइम सिविल अस्पताल या जिम्स हॉस्पिटल में का दवा न आहे। हाणे कुझु असां अरसे में को दोस्त ऑपरेशन कराइण वियो जिम्स हॉस्पिटल में, पहिरियां असां वटि इहा सहूलियत थी, जेको कैप्टन को डॉक्टर आयो हुन में को इंचार्ज हुयो, उन टाइम एतिरे क़दुरु जो माण्हू को ॿाहिराड़ी खां ईंदा हुआ, उनखे यकीन सां चवां थो त महीने जूं दवाऊं ॾींदा हुआ त बाबा तव्हां खणी वञो वरी महीने खां पोइ अचो। हिन टाइम उहा हालत आहे। जिम्स हॉस्पिटल में बि दोस्त ॻाल्हि करे असांजी ज़ाल जी का ऑपरेशन हुई, चए सामान ॿाहिरों वठी अचो। हिन सिविल अस्पताल में त तव्हांखे ख़बर आहे असां ॼाया आहियूं त सिविल अस्पताल में कुझु बि न आहे, न उहो त आहे 12 महीना भींग। एतिरे क़दुरु हिन टाइम मां सिविल अस्पताल वियो हुउमि, उते डॉक्टर न हो राह जे टाइम ज़ाल हिन टाइम सीरियस पई आहे, असां छा कयूं? मूं चयोसीं त डॉक्टर न मां राब्तो हुन सां कयां थो, उते को डॉक्टर न हुयो। एतिरे क़दुरु असां 2-3 दफ़ा वियासीं त डॉक्टर न हुया। तव्हां ॻाल्हि था कयो दवाउनि जी, त डॉक्टर न आहिनि, तव्हां ॻाल्हि था कयो हुनजी ॻाल्हि था कयो। इहा बेरहमी हिकु हल्दी अचे थी साईं। हाणे इहा ॾिसो न बजट अॼु त तव्हां पुछो था, हिन साल जी पुछो था, 2024 में ॿुधो था। अरे यार हिन टाइम में अवेयरनेस असां में एतिरी माण्हुनि में आई बि न आहे। काश असां वटि एतिरी अवेयरनेस हुजे हा त बजट पुछूं हा। जेके वॾा माण्हू अचनि था सिविल अस्पताल, मुंहिंजे लाइ इहा सहूलियत आहे। डॉक्टर जेको DHO ऑफिस आहे उनखे बाक़ाइदे उनखे दवा लिखी थो, दवा तूं वञी मेडिकल स्टोर तां प्राइवेट वठी अच, बिल असां अदा कंदासीं। ग़रीब जे लाइ इहा तो सीरियस पियो आहे, उनजे लाइ का सहूलियत न आहे, का सहूलियत न आहे। ग़रीब जे लाइ का सहूलियत न आहे। ग़रीब हिन टाइम बि मरे थो, अॻ में बि मरियो आहे, हाणे मरंदो, उनजे लाइ का सहूलियत न आहे। उते नथा मिलनि इन ख़ातिर, उते कोन मिलनि था, प्राइवेट वठूं था। डॉक्टर बशीर है बस ये नहीं को जी मतलब जिम्स में डॉक्टर ना आहिनि पर वो न कंदा आहिनि, सिफ़ारिश खोजे न ईअं छॾे नथा, सही इलाज नथा कनि, सही नथा कनि इलाज, कोई इलाज न मतलब सिविल अस्पताल में होॾे वञो में नथा, दवाई न केरु छा वञी करे, सिविल अस्पताल में डॉक्टर न आहिनि तॾहिं नथा वञो। न उते कुझु बि छो नथा वञो? आहे न इलाज सही न आहे न, उते डॉक्टर ई न आहिनि, न आहे डॉक्टर इलाज, जिम्स में डॉक्टर आहिनि त दवा न आहे, न आहे दवा।
कुछ भी ना, एक गोरी भी ना है, कुत्तो जेको आहे इंजेक्शन भी कुत्ते जी कोन्हे। हाँ, कुछ भी कोन्हे, तबाह करे छॾियो अथऊं, बर्बाद करे छॾियो अथऊं जिम्स के। करोड़नि जी प्रॉपर्टी आहे, कुछ भी ना है। जेका भी दवा अचे थी खादियूं वञनि था, स्टोर ॿाहिरि विकिणनि था, ॿाहिरि दवायूं हलनि थियूं, कुछ भी कोन्हे। सफ़ा जेका बात के तबाह कयो आहे हिननि। सिविल में छा आहे, ॿुधो सिविल त पुराणी आहे। जॾहिं हेॾो सारो नई बिल्डिंग आहे किरोड़नि अरबनि जी, उते का शइ न आहे। सिविल त पुराणी आहे, सिविल में छा हूंदो। सिविल जी भी आहे, उते भी कुछ नथो मिले, कुछ भी नथो मिले। पाकिस्तानी असां रहूं था, जेको आहे सो व्यम वारी औरत जे लाइ बि दवा कोन्हे, कुछ भी सहूलियत न आहे। सिंध हुकूमत कुछ भी नथी करे। मुराद अली शाह छा कयो आहे, कुछ भी नथो करे। छा कंदो, कुछ भी न। इहे सखणियूं ॻाल्हियूं आहिनि। हुजणु सभु कुझु खपे। मरियम नवाज़ ॾिसो तव्हां केतिरो कमु करे थी पंजाब ॾे। उहा हिकिड़ी औरत आहे, हे औरत खां बि वयल आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, हिननि छा कयो आहे, कुझु बि न कयो आहे, न कोई फ़ाइदो आवाम खे ॾींदा। ऐं महांगाई आहे, हे आवाम जो घाटो बणींदा। अञा खाई वञनि था पाण, ॿियो केरु खाईंदो। कुझु बि नथो मिले। बसि हे चवनि था बजट आहे, पर बजट आहे ई न। ऐं पहिरीं ॻाल्हि त उहो चवनि था सिविल अस्पताल फाल ई न आहे, पर जॾहिं फाल न आहे त तव्हां हुनखे बजट कीअं ॾियो था। चवनि था बकोल हिननि जे त सिविल अस्पताल जेको आहे फाल न आहे। अगरि फाल न आहे पोइ त तव्हांखे बजट कीअं मिले थो, बिल कीअं न करनि था। जिम्स में सही अॻे बहितर हुयूं, दवायूं मिलंदियूं हुयूं, दवाऊं भी मिलती, खुराक भी सुठी मिलती। हिन वक्त कुछ भी ना। काफ़ी टाइम डायलिसिस आहे त पुराणो मरीज़ आहे, वो जॾहिं खां वठी डायलिसिस जो जेको आहे सिस्टम चालू थियो आहे, हाणे उहे डायलिसिस करनि था, मगर दवाउनि जो खोट आहे। असांजो मरीज़ ॿाहिरियों दवायूं थो वठे। हिकिड़ो सुई आहे, उहो जेको 2500 रुपए में मिले थो, उहो सुई बि हाणे जेको आहे ॿाहिरियों नथो अचे। जिम्स में जिम्स में डायलिसिस अॻे मिलंदी, अॻे डायलिसिस बि सुठे नमूने सां थींदो। हाणे डायलिसिस जो हिकिड़ो मशीन आहे, उहो ख़राबु थी वियो आहे। उहो मशीन बि नथा हलाइनि। मरीज़नि खे माना हर हिकिड़ो मरीज़ खे अलॻि अलॻि चेंज करे सखर मोकिलनि था, सम्झई। अॻे सहूलियत हुयो, हाणे उहो सहूलियतूं न आहिनि, घटि।